बजरानी ॻोठ में प्रेस कॉन्फ्रेंस रखी वई आहे। बाबा ही प्रेस कॉन्फ्रेंस 20 मई ते जेको परमन एहतजाज हो उन जे लाइ असां ही प्रेस कॉन्फ्रेंस रखी आहे ऐं उन जे लाइ असां लिगारी बिरादरी सभई टोटल मुतफ़िक़ थी प्रेस कॉन्फ्रेंस कयूं था। उन सां गॾु जेके शहीद थी विया आहिनि उन जो भाउ आहे अरफान लिगारी, उन जो भाउ अरफान लिगारी जो भाउ आहे दर्शन लिगारी ऐं ॿियो ज़ाहिद लिगारी जो भाउ आहे मंज़ूर लिगारी। इहे ॿई सभई गॾिजी जेके उन्हनि जा आहिनि ऐं बिरादरी जा ॿिया मौज़ूस आहिनि उहे प्रेस कॉन्फ्रेंस कयूं था। प्रेस कॉन्फ्रेंस में असां इहो चऊं था सभु लिगारी बिरादरी वारा असां उहो वाज़िह करणु चाहियूं था त गुज़िरियल जनरल इलेक्शन में सभिनी ॻोठ वारनि गॾिजी रेस खानमौद डायरी जी मार्फत ज़िया हुसैन लंजार खे वोट ॾेई कामयाबु करायो हो। गुज़िरियल 40 सालनि खां रेस खानमौद डायरी सां वाबस्ता आहियूं। असां उहो वाज़िह करणु चाहियूं था त कंहिं बि पाबंदी मड़ियल तनज़ीम सां असांजो को बि तालुकात न आहे ऐं न वास्तो आहे, न ई कंहिं जा एजेंट आहियूं। असां जो को बि क्रिमिनल रिकॉर्ड न आहे, न ई ॻोठ जा नौजवान कारपोरेट फार्मिंग केनालनि जे ख़िलाफ़ एहतजाज करण विया हुआ त पुलिस इन्हनि ते सिधी फेरी कई। छिकताण वधी वई। आहिस्ते आहिस्ते कुझु प्राइवेट माण्हू छिकताण में शामिल थी विया जंहिंजे नतीजे में 2 नौजवान लिगारियुनि जा शहीद थिया ऐं काफ़ी ज़ख़्मी थिया ऐं लंजार हाउस खे बाहि पिणु उन दौरान लॻी। 20 मई ते पेश आयल वाक़े जी असां सॼी लिगारी बिरादरी मज़म्मत कयूं था। उहा अपील कयूं था त सॼे मामले जी हिकिड़ी जुडिशनली कमेटी जोड़ी वञे ऐं साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं असां सभई लिगारी बिरादरी पीपल पार्टी जा वोटर आहियूं। मां डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर बशीर अहमद लिगारी हितां लिगारियुनि जे वोट ते नुमाइंदो थियो आहियां। वाज़िह करणु था चाहियूं हिते को बि अहिड़ो दहशतगर्द न आहे। पीपल पार्टी जा माण्हू आहिनि, पीपल पार्टी जा वोटर आहिनि ऐं हिन जी जांच करण लाइ असां अपील कयूं था ज़िया हुसैन लंजार साहब खे ऐं सरदार खानमौद डायरी खे हिन जी जांच कई वञे। हिननि सां बि इंसाफ़ थिए। 2 नौजवान शहीद थिया आहिनि, हिननि सां बि इंसाफ़ थिए ऐं जेको लंजार हाउस खे बाहि लॻी आहे उनजी बि इंक्वायरी कराई वञे। असां हिन ते पर मनायूं। महिरबानी। जिस्म जो शफ़ी बरफ़त जेको हिन जलसे लाइ या हिन धरणे खे ऑन कयो पाण वीडियो न हो उन सां असांजो को बि तालुकात न आहे। हिते को बि अहिड़ो माण्हू न आहे जिस्म में न वरी कंहिं पार्टी में आहे। हिते नौजवान आहिनि ऐं हिते तमामु हिकिड़ा मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि। दरिया सां प्यारु कंदा आहिनि, सिंध सां प्यारु कंदा आहिनि ऐं पंहिंजे क़ौमी ॿोली सां प्यारु कंदा आहिनि। इहो ई मसइलो आहे। ॿियो को बि अहिड़ो दहशतगर्द सां या कंहिं बि तालुकात न आहे।